अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया फैद हुसैन जमाली तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल उम्मीद सब दोस्त खैर खैर चवंदा ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु वरी तैयार थी वञूं पिया शूटिंग ते, सॉन्ग शूटिंग करण पिया वञूं। ही जेको आहे मूंसां टीम जे गॾनि अॼु हलूं पिया। अॼु अहिड़े लुक ते था वञूं, VIP लुक ते, दरिया जे साइड तव्हांखे दरिया जो व्यू बि ॾेखारींदासीं, तव्हांखे दरिया बि घुमाईंदासीं। असां जिथे सॉन्ग शूटिंग करण पिया वञूं उते तव्हांखे ॾेखारींदासीं। अॼु तव्हांखे दरिया बि घुमाईंदासीं। व्लॉग बस नंढड़ो ई आहे, व्लॉग मुकमल ॾिसो। अॼु जो व्लॉग माशाल्लाह तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे। फाइनली दोस्तों पहुंच गया थी दरिया में। ही जो है दरिया है, माशाल्लाह ज़बरदस्त व्यू आहे। अॼु जेको आहे असां हिते शूटिंग कंदासीं सॉन्ग जो। माशाल्लाह 2-3 ॾींहं में असांजो VIP सॉन्ग अची रहियो आहे। अॼु इंशाल्लाह सॉन्ग जो शूटिंग फाइनल कंदासीं। ही आहे असांजो जेको अॼु व्यू आहे, माशाल्लाह हिते असां सॉन्ग शूटिंग कंदासीं। ज़बरदस्त व्यू आहे। हाणे असां सॉन्ग शूटिंग कयूं, को पंहिंजो सेटअप ठाहियूं। ही मूंसां गॾु मुंहिंजो टीम गॾु आहे। वरी पोइ तव्हां सां मिलूं था शूटिंग करे। दोस्तों फाइनली सॉन्ग जो शूटिंग करे छॾियोसीं। ही जेको आहे असांजो कैमरामैन आहे, ही टीम बीठो आहे। ही जेको आहे माशाल्लाह सिज जो VIP व्यू अचे पियो। हिते असां सिराए में बि रिकॉर्डिंग कयो आहे ऐं हेॾे मथे दरिया जे कप हिते बि जेको आहे रिकॉर्डिंग कयोसीं। हेठि लही आयासीं माशाल्लाह, हिते बि रिकॉर्डिंग कयोसीं। ही अॼु टैप खणी आयासीं, इन में सॉन्ग हलाए रिकॉर्डिंग कयोसीं। हलूं पिया हाणे वरी मथे। असांजो गाड़ी बीठो आहे मथे, की वञनि पिया हाणे हमरा। हलूं पिया वरी मथे, तव्हांखे मथां खां हेठि जो लुक ॾेखारियूं था। दोस्तों अची वियासीं मथे। ही जेको आहे असांजो गाड़ी बीठो आहे, 5 ई हमरा आहिनि, हिकिड़े गाड़ी ते आयासीं। ही जेको आहे मथे जो लुक आहे, मथे खां दरिया जो माशाल्लाह VIP लॻो पियो आहे। दरिया में पाणी वेझो कोन्हे, आबादी लॻो पियो आहे, पाणी परते आहे विच में। हिते जेको आहे हिकिड़ो शाख आहे, हिते पाणी अथसि, बाक़ी दरिया ख़ाली आहे सॼो। मुंहिंजो टीम आहे जेको हेॾां वियो आहे ॿेर खाइण। दोस्तों माशाल्लाह असांजो 2-3 ॾींहंनि में सॉन्ग अची वेंदो। सॉन्ग जो अॼु शूटिंग मुकमल करे छॾियोसीं फाइनल। हाणे एडिटिंग थींदो 2-3 ॾींहंनि खां पोइ। माशाल्लाह असांजो सॉन्ग अची रहियो आहे, VIP सॉन्ग आहे। वॾी महिनत लॻो आहे रिकॉर्डिंग में, अञा एडिटिंग थींदो। सॉन्ग माशाल्लाह ईंदो, उनखे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। अॼु जो व्लॉग हिते ई कयूं था एंड। वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ख़ुदा हाफ़िज़।